हज़रत उमर फारूक जे दौर जे अंदर ॾिसो 40 लख मुरबा मैल ते इस्लाम जी हुकूमत क़ाइम थिए थी। अहिड़ो अदल ऐं इंसाफ़ क़ाइम कयईं त चए थो जेकॾहिं कंहिं वाह जे किनारे ते जेकॾहिं को कुतो बि उन बुख में मरी वियो त उमर ख़ुदा क़यामत जे ॾींहुं उमर खां ख़ुदा पुछा कंदो। कंहिं ग़रीब जे घर में जेकॾहिं राति जो ॿारड़ा रोअनि था पिया बुख जे करे, पंहिंजे पुठनि ते बैतुल माल मां ॿोरी खणी करे अची उन घर वारनि खे ॾिए थो पियो। इहो आहे इस्लाम जो निज़ाम। उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो दौर थिए थो, मुसलमाननि जो ख़लीफ़ो बणिजे थो। हलफ बरदारी जी तकरीब खां बाद में कुछ महीननि खां पोइ जेकॾहिं अचे थो ॻोठ ॾे त उन जूं न्याणियूं बूथ ते कपिड़ो ॾेई करे बाबे सां ॻाल्हाइनि थियूं, अबा ईअं छो ॻाल्हायो थियूं, ईअं छो वात ते कपिड़ो छो ॾिनो अथव? चइबो आहे जॾहिं खां वठी तूं हलफ कयो आहे असां बसरनि सां मानी खाइण शुरू कई आहे, असांजे घर में कुझु कोन्हे ॿोड़ चाढ़ण जे लाइ। अॼु चयोसीं मथां बाबे खे कचनि बसरनि जी बोइ अचे, इन जे करे असां पंहिंजे मुंहं ते कपिड़ो ॾेई तोसां ॻाल्हायूं। हीअ आहे अमीरुल मोमिनीन जे घर जो हाल। अॼु असां पंहिंजे मुल्क जे आला अख़्तियाराती इदारनि वारनि खां पुछूं त तव्हांजे घर में बि एतिरी का आहे का? इहो हाल तव्हांजे घरनि में आहे? असांजो अदना में अदना जेको पटवारी हूंदो उहो बि वॾे ऐश सां घर में गुज़ारे। वो तो हुक्मरान हुया, खलीफतुल मुस्लिमीन हुया, खलीफतुल मोमिनीन हुया। अज़ीज़ो, असांजे तालके जे ऑफिसर जो ख़र्च, वरी ज़िले जे ऑफिसर जो ख़र्च, वरी डिवीज़न जे ऑफिसर जो ख़र्च, वरी सूबाई दारुल हुकूमत में जेके वेठा आहिनि वज़रा मिनिस्टर वग़ैरह वग़ैरह उन्हनि जा अख़राजात, वरी मुल्की सतह ते जेके तव्हां अंदाज़ो लॻायो त पोइ असां मक़रूज़ न थींदासीं त पिया ख़ुशहाल थींदासीं। हिन वक़्तु महांगाई चोट ते आहे, ग़रीब जो झुॻो झड़ थी वियो। दाल महांगी, अटो महांगो, गिहु महांगो, पेट्रोल महांगो, सब्जी महांगी, खंड महांगी, पत्ती महांगी, जेका आम वाहिपे जी शइ आहे जेको ग़रीब गुरबो हर तबको खाए थो, इहे सभु शयूं वठण खां